الله नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह तवां ऐं असां अॼु रमज़ानुल मुबारक जो पहिरियों जुमो मस्जिद शरीफ में अदा करे रहिया आहियूं। हलंदड़ साल हिजरी 1421 हिजरी जो ही पहिरियों जुमो रमज़ान शरीफ जो आहे, जेको अल्लाह ताला तव्हांखे ऐं असांखे नसीब फरमायो आहे। सभ खां अव्वल तव्हां सभिनी मुसलमाननि खे रमज़ान शरीफ जे अचण जूं मुबारकूं हुजनि। रब करीम जल जलालू अमन वालू जा एहसान जंहिं ज़िंदगी में हिकिड़ो भेरो तव्हांखे असांखे वरी बि इहा नेमत नसीब फरमाई जो अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जे रहमतुनि ऐं बरकतुनि वारे भलारे महीने में असांखे अल्लाह ताला रोज़नि जे रखण ऐं नमाज़ुनि पढ़ण, मस्जिद में हाज़िरी ॾियण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू चाहींदो आहे पंहिंजे मर्ज़ीअ सां उन्हीअ खे नवाज़ींदो आहे। दुनिया में बि कानून आहे त पंहिंजे तॾे ते उनखे अचणु ॾिबो आहे जंहिंसां ठाह हूंदो आहे। जेकॾहिं को कंहिंसां नाराज़ हूंदो आहे त उनखे पंहिंजे तॾे ते अचणु कोन ॾींदो आहे। हे अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जो करम आहे, पंहिंजे हबीब जे सदक़े में तव्हां ई असांखे अल्लाह ताला मस्जिद शरीफ में अचण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। उमेद कजे थी त तव्हांखे अल्लाह ताला रोज़ा बि नसीब फरमाईंदो ऐं अल्लाह ताला जे रहमतुनि मां इंशा अल्लाह ताला पाण माला माल थींदासूं।
मूं तव्हांजे आॾो आयत करीमा जेका तिलावत कई आहे उन्हीअ जे बारे में अॼोके जुमे ते तव्हांजे ख़िदमत में ॿ टे मसइला ऐं चंद ॻाल्हियूं अर्ज़ु करणियूं आहिनि। अल्लाह ताला मूंखे हक़ चवण जी ऐं तव्हां असांखे हक़ ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह ताला इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, इन जी माना है ऐ ईमान वारो। अल्लाह ताला ईमान वारनि सां मुखातिब आहे, ईमान वारनि खे सॾे पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ो पैगाम पहुचाए थो। अल्लाह तबारक व ताला जल जलालु अमन वालू इहा नेमत ईमान वारनि जे लाइ मोकिली आहे। शल अल्लाह ताला जल जलालु अमन वालू तव्हां असां सभिनी खे ईमान जी दौलत सां माला माल फरमाए। रब्बुल आलमीन फरमायो, ईमान वारो कुतिबा अलैकुमुस्सियाम, अव्हां जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, जिया तव्हां खां अॻियनि जे मथां भी अल्लाह पाक जी ज़ात रोज़ा फ़र्ज़ फरमाया हा। इन में हिकमत कहिड़ी आहे? अल्लाह ताला फरमाए थो, लअल्लकुम तत्तक़ून, इन रोज़े जी बरकत सां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां खे आहिस्ता आहिस्ता अमल करण सां, इन जे मथां चङे नमूने सां हलण सां, अल्लाह पाक जे अहकामनि ते सही नमूने सां पैरवी करण सां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां खे इन रोज़े जे बरकत सां तक़वा ऐं परहेज़गारी नसीब फरमाए छॾींदो। हाणे तव्हां थोरनि लफ़्ज़नि में ॿुधी वरिती ॻाल्हि त ईमान वारनि ते रोज़ा फ़र्ज़ आहिनि, हिकु ॻाल्हि। नंबर ॿ, अल्लाह तबारक व ताला जल जलालु अमन वालू रुगो असां ते रोज़ा फ़र्ज़ कोन कया, अॻियनि क़ौमुनि जे मथां बि अल्लाह ताला रोज़ा फ़र्ज़ फरमाया। ॿ ॻाल्हियूं। ऐं टीं ॻाल्हि इहा आहे त रोज़े रखण में इंसान खे तक़वा मिलंदी आहे, परहेज़गारी नसीब थींदी आहे। हाणे इहे टे मसइला आहिनि, इन्हीअ टिनी मसइलनि ते इंशा अल्लाह ताला नंबरवार तफ़सील सां गुफ़्तगू कंदासीं। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू शल तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो। प्यारा दोस्तो, अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, सभ खां अव्वल ॻाल्हि आहे ईमान जी। या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां सहाबन किरामन पुछो आहे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ईमान छाखे चइबो आहे? अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो आहे त ईमान अल्लाह ते ईमान आहे, रसूल ते ईमान आहे, आख़िरत ते ईमान आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जन्नत ते ईमान आहे। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात इरशाद जो हबीब फरमायो त तव्हांखे खैर शर नफ़े नुक़सान आख़िरत में उथण ते ईमान आणणु खपे। यानी हिन दुनिया जे तख़्ते ते तव्हांखे जेका ज़िंदगी मिली आहे या आरज़ी मिली आहे, तव्हांजो भरवसो हुजणु खपे त वरी असांखे मरी उथी अल्लाह जे दरबार में पेश थियणो आहे। जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते तव्हांजो ईमान ऐं भरवसो हूंदो त पोइ सम्झो त तव्हीं मोमिन आहियो। जे ईमान आणण लाइ चइबो आहे, आमनतु बिल्लाहि कमा हुव बिअस्माइही व क़बिलतु जमीअ अहकामिही व इक़रारुम बिल्लिसान व तस्दीक़ुन बिलक़ल्ब। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जूं जेतिरियूं बि वसूं आहिनि, अल्लाह ताला जा जेतिरा बि मुंहिंजे कुदरत जा कमाल, रब्बुल आलमीन जे कुदरत जा कमाल आहिनि, उन सभिनी जे मथां ईमान आणणो आहे। जन्नत जे मथां ईमान आणणो आहे, जहन्नम जे मथां ईमान आणणो आहे त वाक़ई अल्लाह ताला गुनाहगार खे जहन्नम में मोकिलींदो। पुलसरात जे मथां ईमान आणणो आहे, अल्लाह ताला जे कुदरत जे मथां ईमान आणणो आहे। अल्लाह ताला मलाइक पैदा फरमाया आहिनि, उन्ही जे मथां ईमान आणणो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, ऐं ईमान वारा, जेकॾहिं तोखे बाहि में को विझे ऐं तूं बाहि में वञण खे पसंदि करीं, पर जेकॾहिं को तोखे ईमान खां हटाइणु चाहे ऐं ईमान खां तूं न हटीं,
नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइन था बाह के पसंद करी, ईमान के छड़न पसंद न करी। नबी पाक फरमाइन था या तुझे मोमिन हुजण जी पक्के इस्लाम ऐं ईमान हुजण जी निशानी आ। जेकॾहिं इंसान खे को चवे त बाबा हे मज़हबी मामिलो आ, हे दीन जी ॻाल्हि आ, हे अल्लाह जो मामिलो आ, हे अल्लाह जे रसूल जो मामिलो आ, हे तुंहिंजो एतिक़ादी अक़ीदो आ, इन्हीअ खे फिटो कर। जे न फिटो कंदे तोखे असां बाहि में साड़ींदासीं। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ओ बाहि खे पसंदि करे पर पंहिंजे ईमान ऐं अक़ीदे खे न छॾे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था तोखे मुबारक हुजे या तुंहिंजे मोमिन हुजण जी निशानी आहे। यानी हर शइ दुनिया जी तकलीफ़ बर्दाश्त करण लाइ तूं तैयार थी वञी, पर अल्लाह ई अल्लाह जे रसूल खे न छॾी, ईमान खे न छॾी, इस्लाम खे न छॾी, अल्लाह ताला जे अहकामात खे तूं फिटो न करी ऐं उन जे मथां तुंहिंजो अक़ीदो रासिख़ पक्को यकीनी हुजे, इहा तुंहिंजे मोमिन हुजण जी निशानी आहे। पोइ जेकॾहिं तुंहिंजे मोमिन हुजण जी इहा निशानी आहे त इन मां ज़ाहिर लफ़्ज़नि मां इहो ई मालूम थी थो वञे पियो त मोमिन शख़्स अल्लाह सां, अल्लाह जे रसूल सां, अल्लाह ताला जे अहकामात सां हर शइ खां वधीक प्यार कंदो आहे। उन जी वज़ाहत वरी ॿी हदीस पाक में अचे थी, दुरूद पाक पढ़ त मां तोखे ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नफ्सिही वन्नास अजमईन। अल्लाह ताला जे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमायो आ अवां मां तेसी ताईं को बि मोमिन नथो थी सघे, यानी मोमिन हुजण जी दावा उहो नथो करे सघे। केरु? ला युमिनु अहदुकुम, अवां मां एसी ताईं को बि मोमिन नथो थी सघे। केरु? हत्ता अकून अहब्ब इलैहि, जेसी ताईं उन मोमिन हुजण जी दावा करण वारे खे मां मुहम्मद करीम सभिनी खां वधीक प्यारो न हुजां। सरकार फरमाइनि था जेसी ताईं मूंसां वधि खां वधि प्यार न कंदो तेसी ताईं उहो मोमिन न आहे। साईं कंहिं खां वधीक तोखे प्यारो सम्झूं? पाण फरमाइनि था हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही, पीउ खां वधीक, व वलदिही, पुटनि खां वधीक, व नफ्सिही, पंहिंजे जान खां वधीक, वन्नास अजमईन, ऐं पूरी काइनात जे अंदरि जेके बि माण्हू आहिनि उन सभिनी माण्हुनि खां वधीक मां मुहम्मद करीम सां प्यार कंदो त उहो मोमिन आहे। जे मूंखे सभिनी खां वधीक प्यारो न भाईंदो त उहो मोमिन न आहे। चवे त मूंखे जान प्यारी आहे, चवे त मूंखे पुटु प्यारो आहे, चवे त मूंखे दोस्त प्यारो आहे, चवे त मूंखे फलाणो माण्हू प्यारो आहे। अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो पोइ जेकॾहिं मूंखां तोखे जान प्यारी आहे, तोखे औलाद प्यारी आहे, पीउ मां वधीक प्यारा आहिनि, माल दौलत वधीक प्यारा आहिनि, पोइ तूं यार मोमिन चवण जो हक़दार कोन्हे। मोमिन तॾहिं आहे जॾहिं हर शइ रसूलुल्लाह जे नाले तां क़ुर्बान करे छॾी। हर शइ तोखे हिकिड़े पासे रखणी आहे ऐं अल्लाह जे हबीब जो इश्क ऐं मुहबत ॿिए पासे रखणो आहे। अल्लाह ई अल्लाह जे रसूल सां इश्क ऐं मुहबत जी निशानी कहिड़ी आहे? दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे तोखे ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा दोस्तो, ख़लीफ़ो वक़्त जो आहे, अब्बासी ख़लीफ़ो आहे, उन्हीअ जे ज़माने में ख़लीफ़ो घणो करे अब्दुल मलिक नालो ख़लीफ़े जो आहे। उन ख़लीफ़े अब्दुल मलिक जे दौर में मेहमान खाने में दस्तरखानो लॻो। वक़्त जो ख़लीफ़ो बि उन दस्तरखाने ते मानी गॾु थो खाए, महिमाननि सां पाण बि वेठो आहे, उन जा वज़ीर बि वेठा आहिनि, महिमान बि वेठा आहिनि, ऐं वक़्त जो बुज़ुर्ग हज़रत इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अलैह उहो बि वेठो आहे। हज़रत इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अलैह हज़रत सैयदना इमाम आज़म अबू हनीफ़े जो शागिर्द हो। इमाम मुहम्मद, इमाम अबू यूसुफ, इमाम ज़फ़र, ये सभई
हज़रत इमाम अबू हनीफ़े रहमतुल्लाह अलैह जा शागिर्द हा ऐं वेझा शागिर्द हा जन फ़िक़्ह हनफ़ीअ जे तदवीन में ऐं तालीम में तमामु वॾो किरदारु अदा कयो आहे। इमाम अबू यूसुफ़ क़ाज़ी अबू यूसुफ़ जे नाले सां मशहूरु आहे। उहो बि बुज़ुर्ग उते वेठो आहे। जंहिं महिल दस्तरख़ान लॻो ऐं मानी खाइणु शुरू कयूं तंहिं महिल बादशाह जे दस्तरख़ाने ते हर क़िस्म जा ताम हुआ, पर उन्ही तामनि में कद्दू बि रखियलु हो, कद्दूअ जी भाॼी। तवज्जो फरमाइजो, कद्दूअ जी भाॼी बि रखियल आहे। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, जंहिं महिल कद्दूअ जी भाॼी साम्हूं आई, हिकिड़े माण्हूअ चयो त कद्दू रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात खे पसंदि हूंदो हो। ऐं वाक़ई सची ॻाल्हि आहे। सहाबन ॿुधायो आहे नबी करीम जे ख़िदमत गुज़ारनि त असां हुज़ूर जे ख़िदमत में तरह तरह जा ताम आणींदा हुआसीं, पर जेकॾहिं कद्दू हूंदा हुआ त नबी करीम जी ज़ात ॿियनि तामनि खे छॾे ॾींदा हुआ, पाण कद्दूअ खे तरजीह वधीक ॾींदा हुआ ऐं कद्दू वापराईंदा हुआ। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात हुन जा फ़वाइद ऐं फ़ाइदा बि ॿुधाया आहिनि। पाण फरमायो अथनि त कद्दू खाइण वारे माण्हू जो कॾहिं बि जिगर जेरो पेट दिलि ख़राब न थींदी। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू इन में इहा बि बरकत रखी आहे जो ख़ुदा ताला जे फज़ल सां उन जे अंदर खे ख़ुदा ताला सही फरमाए छॾींदो आहे। यानी ज़ाहिरी तरह बि उन जी बीमारी ख़तम थी वेंदी आहे। हाणे अल्लाह जे हबीब जे बारे में उन बादशाह जे महफ़िल में दस्तरखाने ते ईअं जो कद्दू आयो त हिकिड़े माण्हू चयो त रसूलुल्लाह खे कद्दू पसंदि हूंदो आहे। ॻाल्हि थी वई। ॿियो हिकिड़ो माण्हू आहे, मुस्लमान आहे, वेठो आहे, उन जे ज़ुबान मां निकिरी थो वञे त मूंखे कद्दू पसंदि नाहे, मूंखे कद्दू पसंदि नाहे। ख़ुदा पाक जो कसम आहे, बसि हुन जा इहे लफ़्ज़ चवण त मूंखे कद्दू पसंदि नाहे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ किताबनि में हिते थो तारीख़ में अचे थो पियो, हज़रत इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह ताला अलैह ख़लीफ़े खे फरमायो आहे, ओ ख़लीफ़ा तूं बादशाह हुआ, मुस्लमाननि जो अमीर आहे, तुंहिंजे मथां शरई हदूं नाफ़िज़ करणु ज़रूरी आहे। तुंहिंजो फ़र्ज़ु आहे त पंहिंजे पावर सां नबी पाक अलैहिस्सलाम जे शरीयत जा कानून जारी कर। मानी न खाए बि छा भला कबो? इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अलैह फ़तवा ॾियनि था, मानी बाद में खाईंदासीं। अॻ में हिन शख़्स जंहिं चयो आहे त मूंखे कद्दू पसंदि न आहे, हिन खे क़त्ल कयो वञे। छा कजेसि? क़त्ल कयोसि। बादशाह चयो साईं हिन खां कहिड़ी ख़ता थी आहे? चई ख़ता हिन खां एॾी वॾी थी आहे जो न इमामुल अंबिया जे मुक़ाबले में ॻाल्हि कई आहे। मुस्लमान चवे थो त रसूलुल्लाह खे कद्दू पसंदि आहे ऐं हीउ चवे थो मूंखे पसंदि नाहे। इन जो मतिलबु आहे त हुज़ूर जे मुक़ाबले में ॻाल्हि थो करे त रसूल खे जेका शइ पसंदि आहे उहा मूंखे पसंदि नाहे। पोइ जेको रसूल जे मुक़ाबले में ॻाल्हि करे सो दुनिया ते ज़िंदा रहण जो हक़दार नाहे। इन खे क़त्ल कयो वञे, इन जे मथां शरई ताज़ीर लॻायो वञे। ताज़ीर नाहे बल्कि हद लॻाई वञे, इन खे ख़तमु कयो वञे। इहो दुनिया जे तख़्ते ते रहण जो लाइक़ु नाहे। इन जे करे लाइक़ु नाहे जो न अल्लाह जे हबीब जे मुक़ाबले में ॻाल्हि करे ख़ुदा जे रसूल जी तौहीन कई आहे। पोइ जेको रसूलुल्लाह जी तौहीन करे सो जेरे रहण जो हक़दार नाहे, उहो हिन दुनिया जे तख़्ते ते घुमण जो हक़दार नाहे। उन शख़्स जॾहिं इहा फ़तवा ॿुधी त ॾकी वियो, ड्रिजी वियो। इमाम साहब खे चइसि ख़ुदा जे वास्ते ॻाल्हि त मुंहिंजी ॿुधो, मुंहिंजी इहा नियत कान हुई, मूं ईअं इन नियत सां कोन चयो आहे त रसूलुल्लाह जे मुक़ाबले में ॻाल्हि कयां या हुज़ूर जी तौहीन कयां। इहा मुंहिंजी नियत कान हुई, मां रुॻो पंहिंजे पसंदि जी ॻाल्हि कई आहे त मूंखे पसंदि न आहे। हाणे मुंहिंजे लाइ ॿियो जेको हुकुम हुजे जे शरा मुहम्मदी मूंखे सज़ा ॾिए त मां सज़ा जे लाइ बि लाइक़ु आहियां, पर मां हक़ीक़त में महबूब जे मुक़ाबले में ॻाल्हि कान कई आहे। इमाम साहब फरमाइनि था जे तो मुक़ाबले में ॻाल्हि न कई आहे, रसूलुल्लाह जे मुक़ाबले में तो इहा ॻाल्हि न कई आहे, त पोइ तूं सची दिलि सां तौबह ताइब थी दुबारो ईमान जूं सूरतूं पढ़ त उन खां पोइ तोखे माफ़ी मिलंदी। जे नए सिर मुस्लमान न थींदे त पोइ तुंहिंजे मथां तलवार इस्लाम जी लटकी पई आहे।
इन खां छुटी कोन सघंदे इहा तलवार तोखे क़त्ल करे छॾींदी छाजे लाइ जो रसूलुल्लाह जे मुक़ाबले में तो ॻाल्हि कई आहे हुन वीचारे दोबारो कलमो भरियो आहे ईमान जूं सूरतूं पढ़ियूं आहिनि तौबा ताब थियो आहे रोई अल्लाह जे दरगाह में सिर सजदे में रखियो आहे माफ़ी घुरी आहे त मूंखां ग़लती थी वई आहे मां हुज़ूर जे मुक़ाबले में ॻाल्हि कान कई आहे मुंहिंजा अदा इनखे चइबो आहे ईमान जी तक़ाज़ा अल्लाह जा वली वक़्त जा इमाम वक़्त जा फ़क़ीह इन ॻाल्हि खे सम्झंदा हुआ त मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो अल्लाह ताला तमामु बुलंद ऐं बाला शान फरमाए छॾियो आहे उन जे मुक़ाबले में मामूली ॻाल्हि हुज़ूर खे कद्दू पसंदि आहे हू चवे मूंखे पसंदि न आहे त एतिरे चवण सां माण्हू काफ़र थी थो वञे मालूम थियो त रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात जी पसंदि हर मुस्लमान खे पसंदि हुजणु खपे छा रसूलुल्लाह जी पसंदि ॾाढे ॻाल्हायो रसूल खे जेका शइ पसंदि आहे सा असांखे पसंदि हुजे या न हुजे ॾाढी रसूलुल्लाह खे पसंदि हुई या न पोइ घणनि मुस्लमाननि खे पसंदि आहे अल्लाह हिदायत कंदो चओ आमीन और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे हबीबल करीमन जी सुन्नत आहे हबीबल करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजरु मिअतु शहीद मां महबूब मुहम्मद करीम जे हिकिड़ी सुन्नत ते जंहिं बि मुस्लमान अमल कयो ऐं उन सुन्नत खे जेरो कयईं अल्लाह जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था उन शख़्स खे अल्लाह पाक क़यामत जे ॾिहाड़े 100 शहीदनि जेतिरो सवाब अता फरमाईंदो मुसलमानो घणा ई ॾिहाड़ा ॾाढनि खे माशाअल्लाह हेठि मथे कयो अथव हाणे अॼु खां पोइ हिन भलारे महीने में शुरूआत करे छॾियो हबीब जे सुन्नत ते अमल कयो पंहिंजे चेहरनि खे रसूलुल्लाह जे सुन्नत मुताबिक़ बनायो इंशा अल्लाह ताला अल्लाह बि राज़ी त अल्लाह जो रसूल बि राज़ी थी पवंदो बहरहाल मां अर्ज़ पे कयो त ईमान ऐं मोमिन इनखे चइबो आहे ईमान इन जी निशानी आहे त रसूलुल्लाह जे पसंदि वारी शइ हर मुस्लमान खे पसंदि हुजणु खपे मोमिन तॾहिं थींदो पर जे मामूली खां मामूली ॻाल्हि आहे ऐं आहे हुन जे नज़र में मुंहिंजा अदा सफ़ा हलकड़ी पर महबूब के पसंद आ उनके घट थो समझे त पोइ इहा इमाम अबू यूसुफ वारी फतवा ते समझो था अमल इस्लाम त कराइण थो चाहे पियो अल्लाह ताला शल जलालु अमन वालू जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जूं सुन्नतूं ऐं उन जी पसंदि हर ईमान वारे जी जंहिं बि चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह उनखे उहे शयूं पसंदि हुजणु खपनि दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा हेॾे ॾियारियो अदा मूंखे तव्हां ॿुधायो त कद्दू हुज़ूर जी पसंदि आहे चओ कद्दू हुज़ूर जी महबूब जे पसंदि जे करे असांखे बि पसंदि आहे पर भला कद्दू जो शान मथे या रसूलुल्लाह जो ॾाढे जो बुलंद आवाज़ आहे कद्दू चाहे कद्दू हिकिड़ी खोराक आहे हिकिड़ी भाॼी आहे कद्दू कुझु बि न आहे अड़े त कद्दू त का शइ न आहे रब जो कसम आहे अर्श कुर्सी लोह कलम ज़मीन आसमान सभु अल्लाह मुस्तफ़ा जे सदके बनाया अर्श हबीब जे सदके कुर्सी मुस्तफ़ा जे सदके लोह कलम नबी जे सदके सत ज़मीनूं सत आसमान नबीअ जे सदके कद्दू कहिड़ी शइ थींदी आहे ईअं सम्झो सॼी हिन काइनात जो कारखानो अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके पैदा कयो आहे या न आहे पोइ जॾहिं हर शइ मुस्तफ़ा जे सदके आहे त कद्दू त का शइ कान्हे हाणे जेको चवे त कद्दू मूंखे पसंदि न आहे उनखे इमाम अबू यूसुफ क़त्ल कराए ऐं जेको चवे त नबी आहे ई मां जहिड़ो उनखे छा कजे जेको चवे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक त नबी खे भित जे पुठियां जी ख़बर न आहे नऊज़ बिल्लाह जेको चवे त नबीअ जी इज़त वॾे भाउ जेतिरी इज़त आहे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक जेको चवे त नबी मरी मिटी थी वियो आहे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक जेको ईअं चवे त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां असांखे न को हिन दुनिया में फ़ाइदो आहे न को आख़िरत में फ़ाइदो थींदो नबीअ मां फ़ाइदो कोन्हे बसि असांखे पंहिंजा अमल छॾाईंदा मुंहिंजा भाउ अज़ीज़ हाणे उनखे मोमिन चई सघिजे थो
मोमिन त कोन चइबो, उनखे मुस्लमान बि कोन सम्झिबो जेको पंहिंजे महबूब नबीअ जी तौहीन ऐं गुस्ताखी करे। अड़े जेकॾहिं को चवे त कद्दू मूंखे पसंदि न आहे, उहो वाजिबुल क़त्ल आहे। ऐं जेको मुंहिंजे महबूब सां हमसरी जी दावा करे, बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे त जे ही आऊं ते ही तब बानी बारो चल जी, हुज्जत हो त पुनल सामूं कमीनीअ के ही, असुल आर्य जाम जे पलय आऊं पेई, हू जा पाइन पेरनि में तंहिं जुतीअ न जे ही। हू जा पाइन पेरनि में, जेका महबूब न पेरनि में जुती मुबारक पाए, चए थो बेटा साहब रहमतुल्लाह अलैह मां उन जुतीअ जहिड़ो बि न आहियां। हू जा पाइन पेरनि में तंहिं जुतीअ न जेही, पोइ विसारे वेही तन केचन खे आऊं कीअं रहां। मुंहिंजा दड़ा हे भिटाईअ जो बैत न आहे, ख़ुदा जे महबूब जूं हदीसूं ॿुध। बुखारी शरीफ़ खोल, मुस्लिम शरीफ़ ॾिस, अबू दाऊद शरीफ़ ॾिस, सियासता जा सभई किताब ॾिस। महबूब जा सहाबी जॾहिं बि नबी करीम सां गुफ़्तगू कंदा हुआ, ॻाल्हि ॿोल कंदा हुआ, त महबूब खे अर्ज़ु कीअं कंदा हुआ, फिदाक अनक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। हदीसूं भरियूं पयूं आहिनि। छा चवंदा हुआ, ऐ अल्लाह जा रसूल असांजो अब्बो असांजो अम्मा तो मुहम्मद तां घोर हुजनि। ॻाल्हाइण में शुरूआत में ईअं शुरू ईअं कंदा, फिदाक अनक अबी व उम्मी या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा रसूल असांजो अब्बो असांजी अम्मा तो तां कुर्बान हुजनि। अब्बो बि घोरे छॾियां, अम्मड़ बि घोरे छॾियां, मुंहिंजो अब्बो अम्मा तो तां घोर हुजनि, घोरा अबाणा घोट तां। मुंहिंजा महबूब तूं मूंॾे निहार त मां तोसां गुफ़्तगू कयां, अर्ज़ु कयां। पोइ महबूब सां ईअं शुरूआत में इहे लफ़्ज़ चवंदा हुआ, हबीब तां अब्बो ऐं अम्मा कुर्बान कंदा हुआ। अॼुकल्ह जो मुल्ला थो चवे त नबी खे वधि में वधि इज़त वॾे भाउ जेतिरी ॾियो। जॾहिं अबो कुर्बान आहे, अमड़ कुर्बान आहे, नबी तां आल अयाल कुर्बान आहे, त पोइ उन नबीअ जे लाइ चवण त वॾे भाउ जेतिरी इज़त आहे। मुस्लमानी कहिड़ी आहे, ख़ुदा जो कसम आहे, मां त ईअं थो चवां त सॼो जहान मुस्तफ़ा तां कुर्बान कर त बि मुस्तफ़ा जो शान मथे आहे। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। इहा ॻाल्हि मां या अय्युहल्लज़ीन आमनू जे ज़िम्न में तव्हांखे ॿुधाई आहे त मोमिन उनखे चइबो आहे जेको अल्लाह जे अहकामात खे तरजीह ॾिए, रसूलुल्लाह जे अहकामात खे तरजीह ॾिए, अल्लाह जी इज़त खे तरजीह ॾिए, अल्लाह जे रसूल जे इज़त खे तरजीह ॾिए। रुगो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे इज़त खे न, पर जंहिं बि शइ सां अल्लाह जो ऐं अल्लाह जे रसूल जो ताल्लुक़ हुजे, उन ताल्लुक़ वारी शइ खे बि तरजीह ॾिए। मौज़ू त इहो कोन्हे, पर सम्झाइण लाइ अर्ज़ु कयां। ॾिसो, अल्लाह ताला तव्हां असांखे बैतुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमाए। काबे जे भर में ॿ टकर आहिनि, ॿ पथर आहिनि, ॿ जबलड़ा नंढड़ा, एॾा वॾा बि न आहिनि। हिकिड़े जो नालो आहे सफ़ा ऐं ॿिए जो नालो आहे मरवह। हालांकि इन खां कद में बुत में ॿिया बि वॾा जबल आहिनि, पर उन्हनि जो क़ुरान में ज़िक्र कोन्हे। हिननि जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो, इन्न सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह, बेशक सफ़ा वारो जबल ऐं मरवे वारो जबल, ये ॿई जबल अल्लाह पाक जे कुदरत जा निशान आहिनि। और अब तो फरमाए ॿई जबल मुंहिंजे कुदरत जा निशान आहिनि। भला सोन जा ठहियल आहिनि छा? न। हीरनि जा ठहियल आहिनि छा? न। आम पत्थरनि जहिड़ा पत्थर आहिनि, पर उनखे अल्लाह ताला निशानी इन जे करे थो फरमाए त इन ॿिन्ही पत्थरनि जबलनि जे विच ते रसूलुल्लाह जी पड़ ॾाॾीअ जी पड़ ॾाॾी हज़रत हाजरा पाणीअ जे लाइ डुकूं पातियूं आहिनि। छाजे लाइ? पंहिंजे लाइ, पंहिंजे पुट इस्माइल नबीअ जे लाइ त पाणी ॻोल्हियां,
नंढड़ो ॿारु गॾु हुस पाणी खपियो, हाणे हिन जबल ते चढ़ी पाणी पई ॾिसे, वरी डोड़ी 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 वरी हिन जबल ॾे वञे, वरी उते पाणी ॾिसे, वरी हेॾे डोड़े। हाणे ॿिन्ही जबलनि जे विच ते रसूलुल्लाह जी ॾाॾीअ डोड़ूं पातियूं, पेरड़ा घुमायईं पंहिंजे ज़ाती मतिलब लाइ, इबादत लाइ बि न, नफ़िल जे लाइ बि न, हज जे नियत सां बि न, मुंहिंजा अदा ख़ुदा खे राज़ी करण वारी नियत सां बि न, पंहिंजे पेट जे कम लाइ त उञ लॻी आहे पाणी ॻोल्हियां। अल्लाह जी बानड़ी पाणीअ जे लाइ डोड़ूं पाए। अल्लाह ताला फरमाए इहे जबल जाथे मुंहिंजे बानीअ जा पेर लॻा क़यामत ताईं मां अल्लाह जे कुदरत जा निशान आहिनि। हाजरा डोड़ी हुआ पानी जे तलाश में पे डुकी, तू डोड़ तो मां तुझा गुनाह माफ़ फरमाया, तोखे पाक बनाया, अहिड़ो पाक बनाया ॼण तो माउ जे पेटा अॼु ॼाओ आ। मालूम थियो ईमान इन जो नालो आ। अल्लाह प्यारो हुजे, अल्लाह जो रसूल प्यारो हुजे, पर अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी जंहिंसां निस्बत हुजे, पोइ भली हो पत्थर छो न हुजे, वो पत्थर भी सॼे जहान खां वधीक प्यारो हुजे। इहो आहे ईमान ऐं मोमिन। ईमान ऐं मोमिन खे अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो त कुतुब अलैकुम सियाम, ऐं ईमान वारा तो ते रोज़ो फ़र्ज़ कयल आहे, पर तो ते रुगो कोन्हे, तो खां अॻियनि ते बि रोज़ा फ़र्ज़ हा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो तफ़सीरनि लिखियो आहे, हदीसुनि में ईंदो आहे त महबूब करीम जे उम्मत खां अलावा अॻियनि उम्मतुनि जे मथां बि रब्बुल आलमीन मुख़्तलिफ़ टाइमनि ते रोज़ा फ़र्ज़ फरमाया हुया। मिसाल तौर कन नबियनि जे उम्मतुनि ते अल्लाह ताला कन नबियनि जे उम्मतुनि ते रोज़ा हर महीने जा 3 रोज़ा फ़र्ज़ फरमाया, 13, 14, 15 या 14, 15, 16 अयामे 20 जा रोज़ा सरबाहन। ये 3 रोज़ा हर महीने में 2 महीना रखो, उम्मतूं रखंदियूं आहियूं। वरी ॿियो नबी आयो, अल्लाह ताला फरमायो त तव्हां ते मुहर्रम शरीफ़ जा रोज़ा फ़र्ज़ आहिनि। ठीक आहे, उन्हनि मुहर्रम जा रोज़ा रखिया। वरी ॿियो नबी आयो, उन्हनि जे मथां अल्लाह ताला उम्मत जे मथां ज़िलहज जा रोज़ा फ़र्ज़ फरमाया। वरी 5 नबी आयो, अल्लाह ताला उनजे मथां शवाल जा रोज़ा फ़र्ज़ फरमाया, कंहिंजे मथां ज़िलक़ाद जा रोज़ा फ़र्ज़ फरमाया, कंहिंजे मथां शाबान जा रोज़ा फ़र्ज़ फरमाया, कंहिंजे मथां रजब जा रोज़ा फ़र्ज़ फरमाया। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ अंबिया अलैहिमुस्सलाम ऐं उन जे उम्मतुनि ते अल्लाह ताला रोज़ा मुख़्तलिफ़ महीननि जा फ़र्ज़ फरमाया। पर इमामुल अंबिया जी ज़ात बाबरकात तशरीफ़ वठी आया, उन जे उम्मत ते ऐं रसूलुल्लाह ते अल्लाह ताला रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ फरमाया। छाजे लाइ? इन में हिकमत आहे। उहा कहिड़ी हिकमत आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, तूं पाण सैयदुल अंबिया आहीं, याने सभिनी नबियनि जो सरदार आहीं। तुंहिंजी उम्मत बि सभिनी उम्मतुनि में शान ऐं मान वारी ख़ैर उम्मतुनि जे नाले सां आहे। मां रब्बुल आलमीन चाहियां थो त जेको साल जे महीननि में भलो महीनो आहे, सभिनी महीननि जो सरदार महीनो आहे, मां रब्बुल आलमीन जी मर्ज़ी आहे त सरदार नबीअ खे, सरदार नबीअ जे उम्मत खे सरदार महीने जा रोज़ा फ़र्ज़ करे ॾियां। ॿिया 12 महीना हिकिड़े पासे, रमज़ान जो हिकिड़ो ॾिहाड़ो हिकिड़े पासे। सरदार महीने जो मक़ाम ऐं मर्तबो सभिनी महीननि खां मथां हुआ। अल्लाह ताला फरमायो त रोज़ा त ॿियनि ते बि हुया, उहे बि अवां वांगुरु रोज़ा रखंदा हुआ। सिज लथे जे टाइम ते रोज़ो छोड़ींदा हुआ, असुर जे टाइम ते सहरी वारे टाइम ते रोज़ो रखंदा हुआ। सॼो ॾिहाड़ो खाइण खां पीअण खां हर शइ खां महफ़ूज़ रहंदा हुआ, कोन खाईंदा पीअंदा हुआ। अवां ते बि साॻियो ई नमूनो आहे, पर महीनो मट सट करे तव्हांखे रमज़ान थो ॾियां, इन जे करे जो सरदार नबीअ जी उम्मत बि सभिनी में शान वारी उम्मत आहे, त मां रब चाहियां थो त उनखे जेको महीनो अता फरमाया, इहो बि सभिनी महीननि जो सरदार महीनो हुजे। उहो कहिड़ो सरदार महीनो आहे? उन जे लाइ क़ुरान हदीस इरशाद फरमाए थो, दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ॿुधो क़ुरान पाक,
अल्लाह ताला फरमाया शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। या कुरान शरीफ़ जे नस सां रमज़ान शरीफ़ जी फज़ीलत साबित आहे। अल्लाह ताला फरमाए थो शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन, रमज़ान मुबारक जो उहो इज़्ज़त ऐं बरकत वारो महीनो आहे जंहिंमें मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे क़ुरान मजीद खे नाज़िल फरमायो। अल्लाह ताला फरमाए थो जंहिं भलारे महीने में मूं पंहिंजो क़ुरान मोकिलियो उहो पाक क़ुरान जंहिं महीने में आयो अल्लाह ताला फरमाए थो उहो महीनो इज़्ज़त ऐं बरकतुनि वारो महीनो आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था शहरुन, ही उहो महीनो आहे अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार। हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ही उहो भलारो महीनो आहे जंहिं भलारे महीने जा टे हिस्सा आहिनि। टे घणा हिस्सा साईं? टे। हिकिड़ो अव्वल, ॿियो औसत, टियों आख़िर। सिंधी ज़ुबान में हिकिड़ो पहिरों मुंड, ॿियो विच, टियों पिछाड़ी। हिन जा घणा हिस्सा थी विया? हिकिड़ो मुंड, ॿियो विच, टियों पिछाड़ी। टे इन जूं हदूं आहिनि। सरकार फरमाइनि था हिन जो मुंड आहे पहिरीं तारीख़ खां वठी करे 10 तारीख़ ताईं, ऐं हिन जो विच जेको आहे सो 11 तारीख़ खां वठी 20 तारीख़ ताईं आहे, ऐं हिन जी पिछाड़ी 21 तारीख़ खां आख़िर ताईं आहे, पोइ 30 थिए चाहे 29 थिए। सरकार फरमाइनि था अव्वलुहु रहमतुन, हिन जा जेके पहिरा 10 ॾहाड़ा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन पहिरनि 10 ॾहाड़नि में पंहिंजी रहमत विरहाईंदो आहे। सच ॿुधायां न साईं, सची ॻाल्हि आहे त असां 12 ई महीना मस्जिदनि खे मुंहिंजा अदा बांग सलात सां बांगू ॾेई आबाद कयो वेठा आहियो तव्हां सां सभई, पर रमज़ान शरीफ़ खां पोइ या रमज़ान शरीफ़ खां अव्वल अवां ॾिसंदो त मस्जिदनि जी रौनक में ई फ़र्क़ु अची वेंदो आहे। बसि होॾां रमज़ान शरीफ़ शुरू थियो बसि मस्जिदनि जी रौनक दुबाला थी वेंदी आहे। जेके 12 महीना मस्जिद में न अचनि उहे बि रमज़ान में अचनि, ऐं रुगो मस्जिद में न अचनि बल्कि बा जमात अची नमाज़ अदा कनि। मस्जिद में जाइ नथी मिले जो नमाज़ को पढ़ी सघे, मस्जिदूं फुल थियो वञनि। सर्दी जी मौसम आहे, पाणी थधो आहे, पर वरी बि माण्हू वीचारा वज़ू करे तरावी पढ़नि था, फजर जी नमाज़ जमात सां पढ़नि था, प्यारी प्यारी निंड फिटाइनि था, मंझि टाइम मस्जिदूं भरियूं पयूं आहिनि। इहो अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु मन वालो जो ॾिठो वाइठो रमज़ान शरीफ़ जो फैज़ रखियो आहे, जो हिकिड़ो त फैज़ हूंदो आहे जेको महसूस कोन थींदो आहे, ईअं रूहानी फैज़ हूंदो आहे, पर हे रमज़ान जो ॾिठो वाइठो फैज़ आहे जो अखियुनि सां नज़र पियो अचे जो मस्जिद जी रौनक दुबाला थी वञे पई। पर मां हिकिड़ी दोस्तनि तव्हां सभिनी खे अपील कंदुसि त महिरबानी कयो ईअं न थिए जो रमज़ान ख़तमु थिए त वरी छुटी। अव्हांखे ख़बर आहे अॼुकल्ह त मोटर कारूं जीपूं थी पियूं आहिनि। अॻे तव्हांजा असांजा वॾड़ा उठनि घोड़नि ते चढ़ंदा हुआ। अव्हांखे इहो पतो हूंदो त उठ या घोड़ो कहिड़ो बि भलो हुजे जेसीं ताईं हुनखे सुवारु न ॾिबो तेसीं ताईं सुठो पंधु न हलंदो। ॼाणो था अलाए न, ईअं हाओ न कयो जे ख़बर अथव त हाओ कयो। पोड़नि खे ख़बर हूंदी, वॾी उमिरि वारनि खे, नौजवान खे कहिड़ी ख़बर पंधु घोड़े जी। उठ कहिड़ो बि भलो हुजे, घोड़ो कहिड़ो बि भलो हुजे, पर सुवार ॾिबसि हुनखे सुवार, पोइ हुनखे पंधु सेखारींदो। ऐं यार सुवार सॼी उमिरि कोन ॾिबो आहे। भले घोड़े खे भले उठ खे 8 ॾींहं या 15 ॾींहं या वधि में वधि महीनो सुवार पंधु सेखारींदो आहे, पोइ उहो पंधु हलंदो आहे, पोइ उहो उठ कुराड़ो थी वञे, घोड़ो पोड़ो थी वञे, पर पंधु हुन खां न विसरंदो आहे। जॾहिं बि झल मुहारूं झल त माशा अल्लाह, जे घोड़े जो लगाम झल त सुभान अल्लाह रला मुन पियो हलंदो, भला पंध पियो हलंदो, छो त हुनखे सुवार 5 ॾींहं या 8 ॾींहं या 10 ॾींहं
पंधु सेखारियो त उन स्वार जे पंध सेखारण जो नतीजो निकितो सारी ज़िंदगी उन खां पंधु नथो विसरे। अफ़सोस आहे जो तोखे सॼो महीनो अलाह ताला इबादत सेखारे थो वरी विसारे थो छॾी पियो। इहो पंधु तोखां विसरणु न खपे। इहा बि हिकिड़ो तरबियती कोर्स आहे जे उठ घोड़े खे पंधु सेखारिबो आहे सारी ज़िंदगी जानवर खां पंधु न विसरंदो आहे। तोखे बि रमज़ान जे महीने में इबादत जो तरीक़ो सेखारियो थो वञे, सलीक़ो सेखारियो थो वञे, अल्लाह अल्लाह करणु सेखारियो थो वञे। उन तरीक़े खे विसार न। जीअं रमज़ान में शौक़ सां मस्जिद में ईंदो आहे इहे 12 ई महीना अल्लाह जे घर खे आबाद कर त ख़ुदा तुंहिंजे घर खे आबाद फरमाए छॾींदो। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। तमां अर्ज़ पे कयो त रमज़ान शरीफ़ जी हिकिड़ी अहिड़ी बरकत आहे जेका ॾिठी वाइठी अखियुनि जे आॾो नज़र पई अचे। महबूब फरमाए थो अव्वलुहु रहमतुन, इन जा पहरा 10 ॾिहाड़ा पहरीअ खां वठी करे 10 ताईं रहमत ई रहमत आहे। रहमत उनखे मिलंदी जेको झोली झलींदो। अदा हो न साईं, झोली झल, हथ वधाए, घुर कर, अल्लाह जे दरगाह में हाज़िरी ॾे, इंशा अल्लाह ताला ख़ुदा ताला जी रहमत तुंहिंजे लाइ असांजे लाइ कुशादी लॻी पई आहे। रहमत जो मतिलबु छा हूंदो आहे? रहम मुजादा छाखे चइबो आहे? रहम जे लाइ ज़रूरी आहे त अॻियो मरहूम उनजो मुस्तहक़ हुजे, हक़दार हुजे, उन रहमत जी हुनखे ज़रूरत ऐं गुंजाइश हुजे ऐं घुर करे त पोइ उहो रहमत जो हक़दार बणिबो आहे। मुंहिंजा मिठड़ा भाउ, अल्लाह जी तरफ़ां, अल्लाह पाक जे तरफ़ खां रमज़ान जे पहिरीं तारीख़ खां वठी करे 10 तारीख़ ताईं रहमत त आहे, पर अल्लाह ताला जो ऐलान थींदो आहे को जो मां अल्लाह जे रहमत में भाईवार थिए। सुबह खां शाम ताईं, शाम खां सुबह ताईं ऐलान पियो थींदो आहे को वठण वारो, आहे को वठण वारो। मुंहिंजा अदा पोइ तव्हां जहिड़ा भागन भरिया वठंदा आहिनि ऐं जेके निभागा हूंदा से रहिजी वेंदा आहिनि। अल्लाह ताला शल हर मुस्लमान खे ख़ुदा ताला जे रहमत में भाईवार बनाए। अल्लाह ताला जे हबीब पाक फरमायो व औसतुहु मग़फ़िरतुन, पाण फरमाइनि था हिन जो जेको विच आहे याने 11 खां वठी करे केसी ताईं अदा 20 ताईं, 21 ताईं न, 11 खां वठी करे 20 तारीख़ ताईं व औसतुहु मग़फ़िरतुन। महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था इहे वाक़ई विच वारा 10 ॾिहाड़ा मां रब जे तरफ़ खां माफ़ीअ जा ॾिहाड़ा हूंदा आहिनि। कहिड़ो बि गुनाहगार हुजे इन विच वारनि ॾिहाड़नि में पंहिंजे ख़ताउनि खे खणी मां रब जे दरबार में अल्तजा करे मुंहिंजा मौला मूंखे ख़बर आहे त मां फलाणो लिकी लिकी गुनाह कयो हो, जहान खे ख़बर नाहे, मूंखे ख़बर आहे त मां कहिड़ा गुनाह कया। मुंहिंजा मौला तो मुंहिंजो अॼु ताईं परदो रखियो आहे पर गुनाह त पंहिंजी जाइ ते पियो आहे। अल्लाह ताला जल जलालु अमन वारो फरमाईंदो आहे बानो 11 तारीख़ खां 20 तारीख़ ताईं उन लिकियल गुनाहनि जी मूंखां माफ़ी घुरंदो आहे त मां गुनाह धोई छॾींदो आहियां। अदा मुंहिंजा प्रकार मूंखे सुझनि था या न? मूं जेके गुनाह बुरायूं बुछड़ायूं कया उहे सभु मूंखे सुझनि था। हर इंसान खे ईअं पंहिंजो प्रकार सुझंदो आहे। अल्लाह ताला जेकॾहिं न सत्तार न हुजे हा, अल्लाह ताला जेकॾहिं सतुर न करे हा त मां चवां थो ज़मीन ते को हली कोन सघे हा। हली सघूं हा? गिलाऊं पिया कयूं, ज़िनाऊं पिया कयूं, चोरियूं पिया कयूं, हराम पिया खाऊं, परावियूं लॼियूं पिया लुटियूं, इज़तूं पिया ख़राब कयूं, अल्लाह रसूल खे नाराज़ पिया कयूं, पर रब करीम जी ज़ात बाबरकात न कंहिंजो वात चिॿो कयो, न अखि फेरायईं, न नक खे ख़राब कयईं, न सूरत बदिलायईं। अल्लाह ताला हुन जा ऐब ढकियो वेठो आहे। बाक़ी ऐब हुन में आहिनि, गुनाह आहिनि, बाने खे बि सुझनि था, पर रब करीम जी ज़ात फरमाए थो इन्ही जे लाइ ढकियाए थो त मन कॾहिं तोखे बि को मौक़ो मिले मां माफ़ी घुर त माफ़ करे छॾियां। पर जे गुनाह करे ऐं पकड़ींदो वञे, दसींदो वञे, नक चप अखि फेराईंदो वञे, पोइ त सज़ा मिलंदी वई, पोइ त माफ़ी जो सुवाल ई कोन थो पैदा थिए, माना सज़ा मिली वई।
अल्लाह ताला फरमाए तो सज़ा ॾींदुसि पर डर थो कयां, रसो डिघो थो कयां। इन्नमा नुमली लहुम, असां तव्हांजो रसो डिघो कयो आहे। लियज़दादू इस्मन, तव्हां भली गुनाहनि में वधंदा वञो, पर केतिरा बि तव्हां गुनाह कयो जेकॾहिं मां अल्लाह जे हुज़ूर में ईंदो, अल्लाह ताला फरमाईंदो आहे कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाहि इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। ओ मुंहिंजा महबूब मिठड़ा, उम्मत पंहिंजी खे ऐलान करे ॿुधाए त तव्हां केॾा बि गुनाह कया आहिनि, मां अल्लाह जे रहमत मां ना उमेद न थियो। अचणु तव्हांजो कमु आहे, बख़्शणु मुंहिंजो कमु आहे, ना उमेद न थियो। तंहिंजे करे अल्लाह जे हबीब फरमायो औसतुहु मग़फ़िरतुन, हिन भलारे महीने जो विचो माफ़ीअ जो आहे, यानी कहिड़ो बि इंसान गुनहगार हुजे। हाणे मां तव्हांखे कहिड़ी तशरीह करे ॿुधायां त कहिड़ो गुनाह, कहिड़ो बि हुजे, गुनाह कहिड़ा न आहिनि, अलाए केतिरा गुनाह आहिनि। बसि हिकिड़ो कमु न करे, मुशरिक न हुजे, मुशरिक, अल्लाह सां कंहिंखे शरीक ऐं भाईवार न करे, इहो गुनाह न करे। बाक़ी कहिड़ो बि गुनाह हुजे, पाए पांद गिचीअ में अंगण जे अचनि अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजनि, पो तोड़ी लख हुजनि तब माफ़ियूं ॾिजनि में धरा, कारियूं कोझूं कुंवरियूं मूर न मोचारियूं वठी वेठियूं वाट ते खिखीअ जूं खारियूं, हाणे उन्हनि जूं आरियूं समेरीअ वियो केरु सहे। अल्लाह ताला जो हबीब थो फरमाए औसतुहु मग़फ़िरतुन, हिन जो विच माफ़ी आहे ऐं माफ़ी जे वास्ते तव्हां अल्लाह जे हुज़ूर में अचो, रब करीम खे ॿाॾायो, अर्ज़ु कयो मौला मुंहिंजा ही गुनाह। अल्लाह ताला फरमाए थो महबूब जो उम्मती आहीं, हिन भलारे महीने जे सदके तुंहिंजा गुनाह माफ़ फरमाइशिंसि। व आख़िरुहु इत्कुम मिनन नार, वाह मुंहिंजा हबीब तो ता कुर्बान वञा। अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था बाक़ी हिन जा पोयां ॾिहाड़ा आख़िरुहु, आख़िरी हिन जा ॾिहाड़ा कहिड़ा, 21 खां पिछाड़ी ताईं। इत्कुम मिनन नार, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जेको आख़िरी 10 ॾिहाड़ा अल्लाह पाक जे हुज़ूर में ॿाॾाईंदो, अल्लाह ताला जल जलालु अमन वालू वाइदो थो फरमाए मां तोखे दोज़ख जे बाहि खां बचाए छॾींदोसां, दोज़ख तुंहिंजे वेझो ई न ईंदो। क़ुरान पढ़ो, तरावियूं पढ़ो, रोज़ा रखो, हिन भलारे महीने में ख़ैर ख़ैरात वध खां वधि कयो, अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जे मख़लूक ते रहम कयो। रोज़े जो फ़लसफ़ो इहो बि आहे त सुबुह खां शाम ताईं तूं पाणी मानी खां पाण खे बंदि रख, तो वटि घर में पाणी बि आहे, मानी बि आहे, शरबत बि आहे, गोश्त बि आहे, पर अल्लाह जे चवण सां 4 पहर बंदि रहो, तोखे लाज़मी बुख लॻंदी, उञ लॻंदी, ॿाड़ लॻंदी, चांहि जी मुंहिंजा खाधे जो पीते जो ख़्यालु थींदो। अल्लाह ताला फरमाए थो त तूं सिख, छा सिखां मौला? अल्लाह ताला फरमाए थो तोखे सभु कुझु आहे, पर मुंहिंजे चवण जे करे तूं बंदि आ। पर जंहिं ग़रीब जे घर में आहे कोन, सुबुह बुखियो, राति बुखियो, ॾींहुं बुखियो, 24 कलाक मिसकीनी हाल में आ, उन जे लाइ मां रब तोखे तजुर्बो थो करायां त तूं हूंदे सूंदे बुख थो मरी, तोखे तकलीफ़ आ। ऐं जंहिं ग़रीब खे कुझु बि कोन्हे, वेचारो 8-8 पर 12-12 पर गुज़री वञनि, खाए पीए कोन थो पियो, उन जो कहिड़ो हाल हूंदो? तोखे वरी सिज लथे ते मानी त मिलंदी, उनखे उमेद आसरो अलाह में आ, ॿियो कुझु बि कोन्हे को। रब थो चए हिन भलारे महीने में ग़रीबनि जी संभाल लओ त तोखे अञा वधीक रोज़े जो सवाब मिली पवे। अल्लामा सफूरी वॾो हिकिड़ो आलिम थी गुज़रियो आहे, उन हिकिड़ो बहितरीन वाक़ियो लिखियो आहे, दुरूद पढ़ो त मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। ॾाढे ॾाढे हबीब ते सलाह।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह जो कामिल वली हज़रत बायज़ीद बिस्तामी सभई जो रहमतुल्लाह अलैह हज ते वियो। उते हज ते वञण खां पोइ जमल अरफात जे मैदान में शाम थी। हाणे सभु को हाजी शाम जे टाइम ते अरफात जे मैदान मां निकिरण जी तयारी पियो करे त सिज लहे त मैदान छॾे मुज़दलिफ़े रवाना थियूं। बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मां उते बीठो आहियां। उते बीठे सिज लहण जो टाइम थियो त इल्हाम थियो। इल्हाम हिकिड़ो हूंदो आहे वही, अलाह जे तरफ़ खां मलाइक ईंदो आहे जेको नबियनि ॾे ईंदो आहे, ॿिए ॾे न ईंदो आहे। ॿियो वरी कुदरती आवाज़ थींदो आहे, उन में मलाइको कोन ईंदो आहे, अलाह जे तरफ़ खां कुदरती आवाज़ हूंदो आहे, इल्हाम थींदो आहे। उहो वरी इल्काउ थींदो आहे अलाह जे कामिलनि बानल वलियनि जे दिलि जे मथां, ऐं उहो बि सचो हूंदो आहे। ऐं उहो इल्काउ या इल्हाम वलीअ जे लाइ हुजत आहे, ॿिए जे लाइ न। जेकॾहिं उहो शरीयत जे मुताबिक़ आहे त पोइ ॿिए जे लाइ बि हुजत आहे, पर जे शरीयत जे मुताबिक़ न आहे त सिर्फ़ु उन्हीअ जे लाइ हुजत आहे, ॿिए लाइ हुजत कान्हे को। मुंहिंजा दोस्त हज़रत बायज़ीद बिस्तामी फरमाइनि था सिज लहण वारो थियो आहे, मूंखे इल्हाम ॿुधण में आयो त अरफात जे मैदान में 10 लख हाजी गॾु थिया, पर कहीं जो अल्लाह पाक हज क़बूल कोन फरमायो। घणा माण्हू अल्लाह ताला फरमाए थो कहीं जो मां हज क़बूल कोन फरमायो, 10 लखनि जो हज मान रद्द फरमायो आहे। पर बगदाद जे फलाणे हजाम जे करे 10 लखनि जो हज क़बूल थो कयां। तवज्जो कजो, 10 लखनि जो हज क़बूल न आहे, पर जे क़बूल कयां थो त बगदाद में जेको फलाणो हजम आहे, हजाम को कमु कंदो आहे, उन्हीअ जे सदके 10 लखनि जो क़बूल थो कयो। बायज़ीद बिस्तामी चयो त 10 लख माण्हुनि मां उन हजम खे काथां ॻोल्हे लहां। ज़रूरु हज ते आयो आहे, हुन हज कयो आहे, तॾहिं त उन जे करे ॿियनि जो बि हज क़बूल थियो आहे। को वॾो को वली आहे, एॾो को कामिल आहे जो हुन हिकिड़े जे करे 10 लखनि जो हज क़बूल। हाणे हिते त कोन थो लभी सघे, छो त रश घणी आहे। हज कयां, मके वञा, हज जा अहकाम पूरा कयां, पोइ ख़ैर जो वेंदुसि। काॾे वेंदुसि? बगदाद वेंदुसि। उते बगदाद वञी उनखे मुलाक़ात करे, ज़ियारत करे, मुबारक ॾियांसि त तुंहिंजो त हज क़बूल आहे, पर तुंहिंजे सदके 10 लखनि जो हज क़बूल आहे। इहो इरादो करे हज जा अहकाम पूरा करे ख़ैर सां बुज़ुर्ग बगदाद पहुतो। बगदाद में पुछा कई बाबा फलाणो हजाम, चई फलाणी बाज़ार में वेठो आहे। छा थो करे? चई हजाम को कमु थो करे। ॻोल्हा करे दुकान ते पहुतो त हमरा पंहिंजे कम खे लॻो पियो आहे। हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था ओ हजाम, चइजी साईं तोखे मुबारक हुजे। अबा छा जी थो मुबारक जी? चई तोखे मुबारक इन ॻाल्हि जी हुजे जो अल्लाह पाक तुंहिंजो त हज क़बूल फरमायो आहे, पर तुंहिंजे सदके रब करीम जी ज़ात बाबरकात 10 लखनि हाजिन जो बि हज क़बूल फरमायो आहे। अदान ॿारनि खे बसि करायो, ख़ामोश करायो ॿारनि खे। सलाह सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। उन हजाम वेचारे बायज़ीद बिस्तामी ॾे निहारे चई साईं तो जहिड़ो बुज़ुर्ग नेक सालिह मूंते टोकूं थो करे ठहे थी ॻाल्हि, तव्हां त ठठोल न कयो। चई छो? चई मूं हज कयो ई कोन्हे। मूं हज कयो ई कोन्हे। चई हा तो हज कोन कयो आहे? चई न साईं मां हज कयो ई कोन्हे। पोइ मां हज कोन कयो त मुंहिंजो हज किथां क़बूल थियो ऐं मुंहिंजे सदके वरी ॿियनि जो कीअं क़बूल थियो? बायज़ीद बिस्तामी सोच में पइजी वियो त मौला तुंहिंजी ॻाल्हि जेका मूंखे दिलि में इल्काउ थी आहे सा कूड़ी त कान्हे, सबबु कहिड़ो आहे? वरी इल्काउ थियो ओ बायज़ीद इन खां पुछ भला ॾे ख़बर तो हज जो इरादो कयो हो उहो किसो ॿुधाए। बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह उनखे चवनि था अदा तो हज कोन कयो आहे? चए न। भला हज जो इरादो कयो ई? चए हा मां इरादो कयो।
पोइ भला इहो किसो ॿुधा चएसि किसो हीअं आहे मां पंहिंजी मज़दूरी करे हजामत करे पैसा बचाए ॾोकड़ ठाहियमि त हज ते वेंदुसि। हिकिड़े ॾियारे मुंहिंजे घर जो मुंहिंजो पुटड़ो पाड़े में वियो, पाड़े मां वापसि आयो रोईंदो आयो। मां पंहिंजे पुट नंढड़े खां पुछियो अबा छो थो रोई? चई मां चाचा वारनि जे घर पाड़े में वियो हुउसि, चाचा वारनि गोश्त रधो हो, मूं हुन खां बूटी घुरी, मुंहिंजे चाचा पाड़े वारे मूंखे गोश्त जी हिकिड़ी बूटी बि कान ॾिनी, चमचो बि ॿोड़ जो कोन ॾिनई। मूंखे ॾुख थी पियो आहे। नंढड़ो ॿार हो रोईंदो आयो। बायाज़ीद बिस्तामी खे चई मूंखे कावड़ लॻी, उहो हजाम थो चवे, मूंखे कावड़ लॻी त मुंहिंजे नंढड़े ॿारड़े खे पाड़े जी ॻाल्हि आहे नंढड़ी बूटड़ी ॾेई छॾण हा, चमचो ॿोड़ जो ॾेई छॾण हा, ॿार रोए कोन हा। कावड़ करे हुनजो दरवाज़ो खड़कायमि, उहो घर धणी निकिरी आयो। मां हुनखे चयो तूं वॾो बेहया आहीं। चई अदा छो मां बेहया आहियां? चई पाड़े में गॾु वेठा आहियूं, ॾुख में सुख में, राति ॾींहं पाड़े जा। मुंहिंजो नंढड़ो मासूमड़ो बचड़ो तुंहिंजे घर आयो ऐं तो मुंहिंजे बचड़े खे बूटी गोश्त जी न ॾिनी आहे, चमचो ॿोड़ जो न ॾिनो आहे। तोखे शर्म अचणु खपे। नंढड़ो ॿारु मुंहिंजो रोईंदो रोईंदो मूं वटि आयो आहे। जंहिंमहिल हुनखे मूं इहे लफ़्ज़ चया, हजाम थो चवे, त हुन पाड़ेसरी रोई ॾिनो। चई अदा तुंहिंजे बचे जे लाइ हलाल न हो, मुंहिंजे लाइ हलाल हो। जे मूंखे वधीक कावड़ लॻी त इहो कहिड़ो फ़लसफ़ो जो तुंहिंजे लाइ हलाल ऐं मुंहिंजे पुट लाइ हराम? छा सबबु आहे? उन चयो ॻाल्हि असुल में हीअं आहे, अलाह ताला क़ुर करीम में फरमायो आहे त तव्हां मां जेको बुखायल हुजे, अवां मां जेको मुहताज हुजे, का शइ नथी मिलेसि त उनखे मुर्दार खाइण जी बि इजाज़त आहे। ओ अदा हजाम पाड़ेसरी मूंखे मुंहिंजे बच्चनि खे 8 ॾींहं गुज़री विया हा, फाके मथे फाको हो, बुख मथे बुख ई, मिसकीन हासे का शइ कान पे मिली। पोइ अॼु झंगल में वयुसि, मुर्दार जानवर पियो हो, उनजो गोश्त वढे आयो आहियां त मां मिसकीन पंहिंजे बच्चनि खे बि खारायां, पाण बि खावां। असां ज़रूरतमंद हुआसे, असांजे लाइ हिलाल आहे, पर तुंहिंजे पुट शाहूकार जे लाइ हिलाल कोन हो। मां सिर्फ़ इन्हीअ जे करे कोन ॾिनो आहे, न त यार मां ॾेई छॾियां हा। मां मिसकीनी हाल बुख जे करे, मजबूरी जे करे बच्चनि खे खारायो आहे। तोखे मजबूरी कान ही, इन जे करे तुंहिंजे बच्चे खे मूं कोन ॾिनो आहे। बायाज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैहि खे हजाम चयोसीं मूंखे शर्म आयो, मूंखे त शर्म अची वियो। त कहिड़ो शर्म आयो? त मां पियो हज जूं तयारियूं कयां, पैसा गॾु कयां, ॾोकड़ ठाहियां त हज करे अचां, ऐं मुंहिंजो मिसकीन पाड़ेसरी भाउ मुस्लमान बुख उञ जे विघे हराम पियो खाए। अलाह मूंखां पुछंदो, बायाज़ीद मां हज कोन कयो, पर उहे हज जा समूरा पैसा खणी उन मिसकीन खे वाट अलाह जे ॾेई छॾिया। बायाज़ीद बिस्तामी फरमाए थो, इहो सबबु आहे जो रब तोखे हज जो बि सवाबु ॾिनो आहे, तुंहिंजे करे अलाह पाक सभिनी जो हज बि क़बूल फरमायो आहे। हिन महीने जो नालो आहे शहरुल मवासात। नबी सही फरमाइनि था हे हमदर्दी जो महीनो आहे। छा जो महीनो आहे? हमदर्दी जो महीनो आहे। अल्लाह ताला तोखे उञायल ऐं बुखायल इन्ही जे करे रखंदो आहे त तूं पंहिंजे उञ ऐं बुख मां क़दुरु कर, त जंहिं ग़रीब जे घर में टुकुर कोन्हे उन जो हाल कहिड़ो थींदो। अल्लाह ताला फरमाए थो त पाड़ेसरीअ जी संभाल लहो, पाड़ेसरी जो ख़्यालु कर, उन जी हमदर्दी कर, त मां रब जी ज़ात तुंहिंजा बेड़ा पार फरमायां। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, ॿी हिकिड़ी प्यारी हदीस पाक आहे, मुंहिंजे हबीब जी दुरूद पढ़ो त मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। सलाह 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 त मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह जे हबीब करीम फरमायो आहे त रमज़ान शरीफ़ में ॿियूं त इबादतूं भलियूं, पर मुंहिंजे महबूब जो दुरूद सभिनि खां भलो। सुभान अल्लाह। दोस्तो अज़ीज़ो, विच ते ॻाल्हि अची वई आहे। हीअ असांजे हिकिड़े दोस्त, असांजे डॉक्टर साईं ग़ुलाम नबी साहिब जन किताब आंदो आहे। डॉक्टर साहिब अॻे बि ईंदो आहे, अॼु बि महिरबानी करे आयो, ॾाढी दिलि ख़ुशि थी पई आहे। हिकिड़ो किताब आहे मटियारी काथे मदीनो। चए थो ख़ुदा मूंखे पंहिंजो न करे जेकॾहिं मां कूड़ ॻाल्हायां, जामे मस्जिद जे मिनारे ते वेही मां रसूलुल्लाह ते दुरूद पढ़ियो, मुंहिंजे अखियुनि तां ओला लही पिया, मटियारीअ मां मूंखे मदीनो नज़र आयो।
उन बुज़ुर्ग किताब लिखियो आहे दुरूदन जो बरकात सलात। नए देरे जे पासे हिकिड़ो मुल्ला आहे, उन वरी छा कयो जो बरकात सलात जे नाले सां ॿियो हिकिड़ो किताब लिखियईं त जीअं माण्हू उन मशहूर किताब जे सदके हिन खे बि वठंदा। हुन जो बि नालो बरकात सलात, उन मौलवी बि लिखियो बरकात सलात। पर बरकात सलात रुगो नालो हुयो, अंदर सभु ॻाल्हियूं कुफर शिरक बिदअत, बाबा हे दुरूद बिदअत आ, हे शिरक आ, हे कुफर आ, असलात सलाम अलैक या रसूला न चओ, सलात तुंजी ना जायज़ कान्हे, सलात दुरूद ताज जायज़ कोन्हे, फलाणो जायज़ कोन्हे, फलाणो हराम आ। इहो किताब बकवास कई, नालो बरकात सलात, जीअं झुल हुजे उठ जी पर हुजे हेठां गॾु। अब सम्झो था न साईं, नालो बरकात सलात, नालो किताब भले जो हुन मौलाना मोहम्मद इस्माइल वारे नाले सां, पर हेठि सॼो सारो वहाबन वारो अक़ीदो लिखी सभिनी मुस्लमाननि खे असलात वसलाम अलैक या रसूला चवण वारनि खे मुशरिको शिरक वारो काफ़रो बिदअती बेदीन साबित कयूं। माण्हुनि त नाले जे करे किताब वरितो, पोइ वञी ख़बर पई